ब्रेकिंग न्यूज़ आहे आवाज़ शेयर कंदासीं। बलोचिस्तान में धमाकन बाद चीफ इलेक्शन कमिश्नर जी सूबन में सिक्योरिटी हाई अलर्ट रखण जी हिदायत करे छॾी। खबर असां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चईनी चीफ सेक्रेटरीज़ ऐं आईजीज़ खे फ़ोन कयो वियो आहे। सिक्योरिटी हाई अलर्ट रखण जी हिदायत कई वई आहे। जल्द खां जल्द सिक्योरिटी एहलकारनि जी मुक़ररी खे मुकम्मल कयो वञे। वोटर्स डीआरओज़ ऐं आरओज़ जी ऑफिसुनि खे सिक्योरिटी फ़राहम कई वञे। असां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर पारां बलोचिस्तान में दहशतगर्दी जे वाक़िअनि जी मुज़म्मत कई वई आहे। बलोचिस्तान में धमाकनि बाद चीफ इलेक्शन कमिश्नर जे सूबनि में सिक्योरिटी हाई अलर्ट रखण जी हिदायत कई वई आहे। आवाज़ खबर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। बलोचिस्तान में धमाकन बाद चीफ इलेक्शन कमिश्नर जी सूबन में सिक्योरिटी हाई अलर्ट रखण जी हिदायत करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चईनी चीफ सेक्रेटरीज़ ऐं आईजीज़ खे फ़ोन सिक्योरिटी हाई अलर्ट रखण जी हिदायत कई वई।